अस्सलाम वालेकुम नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूद आहियूं पंहिंजे काठोड़ पुल जे साम्हूं बीठा आहियूं, जिते तव्हांखे काठोड़ पुल बि तव्हांखे नज़र आयो हूंदो। काठोड़ पुल आहे जेको गाॾी मथे था वञनि, इहो काठोड़ पुल आहे। असां जेको हिन वक़्तु मौजूद आहियूं उहो आहे अॾो माना काठोड़ पुल जेको बस स्टॉप आहे, जेको माना सखर खां ईंदो आहे, हैदराबाद खां ईंदो आहे। असां हिन वक़्तु उते मौजूद आहियूं। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो, हीअ ॾिसी रहिया हीअ जेको रोड आहे, हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो साम्हूं, हीअ रोड आहे तव्हां ॾिसी रहिया आहियो। हीअ तव्हां हींअर असां माना M9 सुपर हाई रोड जे भरिसां बीठा आहियूं। M9 सुपर हाई रोड वटि, जिते असां हींअर बीठा आहियूं पंहिंजे माना रोड वटि बीठा आहियूं, जिते माना M9 रोड सुपर हाईवे तव्हां ॾिसी रहिया। असां हीअं वेलकम चऊं था सभिनी खे। असां जेका असां तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ काठोड़ पुल आहे, जिते असां बीठा आहियूं हींअर। ऐं पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त पंहिंजे नाज़रीन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां काठोड़ पुल जे साम्हूं असां जेके बीठा हुआसीं, पर उन नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त जेको असां हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पंहिंजे काठोड़ वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। असां पंहिंजे लॉकडाउन जे हिसाब सां ॻाल्हि कंदासीं, पर जेको असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं पंहिंजे पुलिस ऑफिसरनि सां, उन खां बाला ऑफिसर पुलिस वञी रहियो आहे, गदाब जो पुलिस वञी रहियो आहे, जिते पंहिंजे चौकी ॾेई रहिया आहिनि। असां पंहिंजे पुलिस सां बि तावन कंदासीं, असां सभिनी सां तावन करे पंहिंजे कानून जी हक़दारनि खे मुफ़त कंदासीं। जी नाज़रीन वेलकम।